पेश आयो जेका ओडण माई जो आहे दोस्तों उहा माई हुई जेका जलाल चांडे जे ॻोठ में रहंदी हुई ऐं उहा ओड कबीले सां तालुक़ रखंदी हुई ऐं मिटीअ जा घर बर वग़ैरह ठाहींदी हुई दोस्तों उहा तमामु ग़रीब औरत हुई ऐं जॾहिं उन जे पुट जी शादीअ जो वार औरत हुई ऐं जलाल चांडे सां तमामु घणो मोहबत कंदी हुई ऐं जलाल चांडे खे पंहिंजो भाइरनि वांगुरु तसवर कंदी हुई त दोस्तों जॾहिं उन जा पुट जवान थिया जॾहिं शादीअ जो वारो आयो त जलाल चांडे वटि इहा ओडण माई वई ऐं जॾहिं शादीअ जो मोकल वठणु पंहिंजे पुट जे लाइ त पोइ उहे जेके छोकिरी जा माइट हुया उन्हनि हिन खे माईअ खे मोटाए छॾियो चई बाबा जेसिताईं जलाल चांडियो हिन महफ़िल में न ॻाईंदो जेसिताईं जलाल चांडियो न ईंदो तेसिताईं असां पंहिंजे छोकिरीअ जी मोकल न ॾींदासीं तव्हांखे त पोइ उहा ओडण माई जलाल चांडे वटि अची पुगी उन टाइम ते सुवारियूं वग़ैरह कोन हूंदी हुयूं पंधु आई वीचारी ऐं तमामु ग़रीब बुरा हाल पोइ जलाल चांडे वटि जॾहिं अची पुगी रोअंदे त जलाल चांडे खे रोई पंहिंजो दास्तान ॿुधाई त जलाल चांडे उन जे मथे ते हथ रखी ऐं जेको आहे सो अजरक पाराए ऐं जलाल चांडे चयो तूं मुंहिंजी भेण आहीं तूं वञी तयारी करे इनशाला मां तुंहिंजी शादीअ ते बिल्कुलु ईंदुसि तुंहिंजे छोकिरे जे शादीअ में ऐं जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं को मसइलो कोन्हे जलाल चांडियो सिंध जो हिकु बहितरीनु नाले वारो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडियो ग़रीबनि जो तमामु घणो हमदर्द हूंदो हुयो दोस्तो जलाल चांडियो वञी उन्हनि जी शादीअ ते पुॻो ऐं जलाल चांडे उन्हनि जी शादी सॼी राति ॻाई उन ओड कबीले जा जेके माण्हू हुया उहे बि तमामु घणी बिरादरी हुते अची पुगी छाजे करे जो जलाल चांडे सां हर क़ौम जा माण्हू मोहबत कंदा हुया ऐं जलाल चांडे खे पंहिंजो मौसन सम्झंदा हुया ऐं जलाल चांडे जी जेका आवाज़ हुयो गीत हुया तमामु घणो जंग जर में मशहूरु हुया त दोस्तो ओड कबीले जी जॾहिं जेको आहे सो माण्हू अची पुॻा उते जलाल चांडे सॼी राति ॻाए महफ़िल जेको आहे सो मल्हाई ऐं सुबुह जो जॾहिं निकाह जो टाइम थियो त जलाल चांडे उन्हनि जा लाऊं लहराए ऐं जलाल चांडे खे जेके घोर मिलिया जलाल चांडे खे जेके बि हार मिलिया उन माईअ खे मथे ते हथ रखी उहे सभई पैसा बि उन माईअ खे ॾिनई ऐं 5000 जो नोट कढी बि उन माईअ खे ॾिनई चई अदी तूं ग़रीब आहीं तूं पंहिंजे छोकिरे जी शादी धूमधाम सां कई अथई ऐं जेको कर्ज़ु हे जेको खयों अथई खाधे पीते जो ऐं ॿिया जेके कर्ज़ आहिनि इहे हिननि पैसनि मां पंहिंजा अदा करे ऐं जेको आहे सो पाण खे आजो करे ऐं पंहिंजे ख़ुशीअ में शामिलु थी त दोस्तो जलाल चांडियो हिकु मोतबर माण्हू हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो तमामु घणो अहसासु कंदो हुयो ग़रीबनि जो ऐं अहिड़ा हज़ारे वाक़िया आहिनि जलाल चांडे जा जिन्हनि वञी शादीअ में फ्रीअ में ॻायो ऐं पंहिंजा हथ जा पैसा बि ॾेई जेको आहे सो आयो छाजे करे ग़रीबनि जो तमामु घणो जलाल चांडियो हमदर्द हूंदो हुयो ऐं जलाल चांडियो मौसन हूंदो हो ग़रीबनि जो त वरी महिरबानी मिलंदासीं के नेक्स्ट वीडियो में वीडियो किथां सुठो लॻे लाइक ऐं शेयर कयो चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा दोस्तो चैनल खे सब्सक्राइब कयो या न कयो तव्हांजी मर्ज़ी लेकिन वीडियो खे लाज़मन इहे लाइक कंदा कयो तव्हांजे लाइक करण सां असां